नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगरियो में ख़बर ॾींदा हलूं त पंगरियो में सिंध एजुकेशन फाउंडेशन जी सहकार खां 500 खां वधीक गरीब शागिर्दनि खे मुफ़्त तैलीम ॾींदड़ ब्राइट फ्यूचर मॉडल स्कूल पारां तैलीम तरक़ी लाइ जे उनवान हेठि सेमिनार करायो वियो, जंहिंमें डॉक्टर प्रोफेसर कामिल मेमण, CEO SRPO सिंध ज़ाहिदा सेथो, डॉक्टर इम्तियाज़ निज़ामाणी ब्राइट फ्यूचर स्कूल जे बानी प्रोफेसर मोहम्मद इस्माइल कुंबर अगूणो, EDO तालीम हाजी सलीम मेमण गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल जो प्रिंसिपल गुलजार अहमद सुराई समेत इलाइक़े जे मौजूद शहरनि उस्तादनि शागिर्दनि तमामु वॾे अंग में शिरकत कई। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।